असांजो हिकिड़ी सोचियो आहे कि कीअं असां ओल्ड एज माण्हुनि खे कीअं ॻाल्हायूं। मुंहिंजी सिंधी ज़्यादा सुठी न आहे पर मां कोशिशि कंदमि। त उहो स्माइल एंड स्टोरीज़ करके असां स्टार्ट कयो आहे। त हुनमें असां हाणे नेक्स्ट मंथ या इन मंथ स्टार्ट कंदासीं कि असां जो ओल्ड एज पीपल आहिनि या जो मोस्टली जो अकेला रहंदा आहिनि, उन्हनि जा ॿार काफ़ी ॿियो वर्क था करनि या फॉरेन कंट्रीज़ में आहिनि, त असां हुननि खे कनेक्ट कयूं उनखे हुननि जे पासे वारे यूथ सां। गुड़गांव में जीअं कॾहिं हुननि खे राति ज़रूरत थींदी आहे या छा इमरजेंसी में कि हे तव्हां हुननि खे कुझु बि हेल्प लाइ चई सघंदा आहियो। ॿियो अंदरि के अकेला आहिनि माण्हू, कई डिप्रेशन में हूंदा आहिनि। असां जीअं हिते ॾिसियो आहे कि कई जीअं ओल्ड एज आहिनि जो अकेला आहिनि, डिप्रेशन में आहिनि, त हुननि जे लाइ असां सोचियो आहे कि असां यूथ में जॾहिं डेट डिसाइड करे असां वेंदासीं, असां हुननि जे लाइ बोर्ड गेम्स खेॾंदासीं, हुननि जी स्टोरीज़ ॿुधंदासीं, हुननि सां ॻाल्हियूं कंदासीं, बेसिकली हुननि सां गॾु टाइम स्पेंड कंदासीं। त हे असां सोचियो आहे कि हे असां स्टेप ॿियो वधूं। त हे असांखे लॻे हिकु नंढो बेस्ट वे आहे कि असां यूथ और जो ओल्ड एज पीपल हैं उन दोनों को हम कनेक्ट करे सघूं था। Thank you.